दोस्तों अॼु खां मां पंहिंजे चैनल रियल सिंधीअ ते कहाणी जो सिलसिलो शुरू करे रहियो आहियां। उन लाइ मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजूं कहाणी ॿुधंदा कयो ऐं आख़िर में हुनजो कमेंट ॾींदा कयो ऐं ॿुधाईंदा कयो तव्हांखे कहाणी कीअं लॻी। दोस्तों अॼु जी कहाणी जेका हिन चैनल जी पहिरीं ऐं शुरूआती कहाणी आहे उनजो नालो आहे सच जो साथी। एक नंढड़े ॻोठ कल्याणपुर में एक ग़रीब मगर सच्चो छोकिरो मुराद रहंदो हो। मुराद जो पीउ मिट्टीअ जा भांडा ठाहींदो हो ऐं संदसि माउ ॻोठ जे माण्हुनि जे घरनि में कमु कंदी हुई। गुरबत जे बावजूदि मुराद जी तरबियत अहिड़ी हुई जो हू हर हालत में सच ॻाल्हाईंदो हो ऐं ईमानदारी ते हलंदो हो। दोस्तों मुराद जो ख़्वाबु हो त हू वॾो वापारी बणिजे जीअं पंहिंजी माउ पीउ जो ॾुख दूरि करे सघे। पर हिन वटि वापार लाइ न को सरमायो हो न ई को तजुर्बो हो। हू हर ॾींहुं ॻोठ जे मुख्य बाज़ार में वञी वापारियुनि खे ॾिसंदो हो, संदनि ॻाल्हियूं ॿुधंदो हो ऐं वापार जी चालाकियुनि खां वाक़ुफ़ु थींदो हो। दोस्तों हिकु ॾींहुं बाज़ार में हिकु मालदार वापारी सुलेमान शेख आयो जंहिंखे पैसनि जी तमामु घणी ज़रूरत हुई। हिन जे घर में शादी हुई ऐं हिन वटि एतिरा पैसा न हुआ जो हू शादीअ जा ख़र्च करे सघे। हिन पंहिंजो क़ीमती हीरनि जो हार खपाइण ते चाहियो पर हुनखे क़ीमत तमामु घटि मिली रही हुई। मुराद खे उहा ॻाल्हि ख़बर हुई त वापारियुनि खे पैसनि जी तकड़ी ज़रूरत आहे। हू चाहे हा त वापारीअ खां सस्ती क़ीमत ते क़ीमती हार वठी सघे हा पर हिन खे पंहिंजे ज़मीर रोकियो। मुराद सलेमान शेख वटि वियो ऐं चयईं, बाबा तव्हांजो ही हार तमामु क़ीमती आहे, जेकर तव्हां उनखे सही क़ीमत ते विकिरो कयो त तव्हांखे वधीक फ़ाइदो थींदो। सलेमान शेख हैरान थी पुछो, छोकिरा तूं त पाण वापारी थियण थो चाहीं, पोइ छो थो चाहीं त मां वधीक पैसा वठां? मुराद वराणियो, मां चाहियां थो त वापारी थियां पर ईमानदारी सां थियां, ईमानदारी करियां जीअं माण्हुनि जो एतमाद हासिलु करे सघां। सलेमान शेख मुस्कुराईंदे चयो, तूं सच ॻाल्हाईं थो, मां तो जहिड़नि ईमानदार माण्हुनि जी ॻोल्हा में हूंदो हुयुसि ऐं अॼु मुंहिंजी उहा ॻोल्हा पूरी थी। दोस्तों सलेमान शेख मुराद जी ईमानदारी खां मुतासिर थियो ऐं हिन खे पंहिंजे दुकान ते कमु करण जी आछ कई। मुराद ॾाढो ख़ुशि थियो छो त हू मौक़ो संदसि ज़िंदगी बदिलाए सघे पियो। साथियो कुझु सालनि बाद मुराद सलेमान शेख जो सभ खां वफ़ादार साथी बणिजी वियो। सलेमान शेख जी नज़र कमज़ोर थियण लॻी, तंहिं करे हिन पंहिंजे वापार जो समूरो इंतिज़ाम मुराद जे हवाले करे छॾियो। मुराद ईमानदारी सां वापार हलाइण लॻो जंहिंजे करे दुकान जी इज़त वधी वई ऐं विकिरो बि वधी वियो। मुराद हाणे हिकु कामयाबु वापारी बणिजी चुको हो पर हिन कॾहिं बि पंहिंजे ॻोठ ऐं वालदेन खे न विसारियो। हिन पंहिंजे ॻोठ में हिकु स्कूल खोलायो जिते ग़रीब ॿार बि तालीम हासिलु करे सघनि पिया। हिकु ॾींहुं संदसि वालिद मुराद खे चयईं, पुट तूं न सिर्फ़ु पंहिंजो ख़्वाबु पूरो कयो पर ॻोठ जे ॿारनि जी ज़िंदगीअ खे बि बहितर बणायो आहे। मुराद जो सफ़र साबित करे थो त सचाई, ईमानदारी ऐं महिनत सां हर ख़्वाब खे साबिया ॾेई सघिजे थो। ज़िंदगीअ में केतिरियूं बि आज़माइशियूं अचनि पर जेकॾहिं हक़ ऐं ईमानदारी ते हलंदो त जेको हक़ ऐं ईमानदारी ते हलंदो उनखे कामयाबी ज़रूरु मिलंदी। सच हमेशह फ़तह माणींदो आहे, ईमानदारी वापार जो बुनियादु आहे। महिनत ऐं नेकनियत सां हर ख़्वाबु पूरो थी सघे थो। दोस्तों जेकॾहिं तव्हां मुराद जी कहाणीअ मां मुतासिर थिया आहियो त पंहिंजी कमेंट ॾेई पंहिंजी राय ज़ाहिर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। महिरबानी।